सरबरा ऐं हुननि जे रूहानी पेशवा पीर पागारे मखदूम जमील जमात सां राब्ते जी तरदीद करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त मखदूम जमील जमात सां को राब्तो या मुलाक़ात नाहे थी। ख़बर नाहे मीडिया वारनि खे केर अहिड़ियूं ग़लत ख़बरूं ॾेई रहियो आहे। जारी कयल बयान में पीर पागारे चयो त सियासत में उहे माण्हू हिसो वठी सघनि था जिन वटि पैसो आहे। हुन इहो बि चयो त हिन वक़्तु सियासत पैसे जे ज़ोर ते पई हले ऐं हर शइ विकामजे पई। अहिड़ी सियासत संदन वस जी ॻाल्हि नाहे। पीर पागारे चयो त वटि पैसा नाहिनि, इन करे इत्मीनान सां घर वेठा आहिनि। जेडीएस सरबराह हुननि जे रूहानी पेशवा पीर पागारे मखदूम जमील जमात सां राब्ते जी तरदीद करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त मखदूम जमील जमात सां को राब्तो या मुलाक़ात नाहे थी। ख़बर नाहे मीडिया वारनि खे केर अहिड़ियूं ग़लत ख़बरूं ॾेई रहियो आहे। जारी कयल बयान में पीर पागारे चयो त सियासत में उहे माण्हू हिसो वठी सघनि था जिन वटि पैसो आहे। हुन चयो त हिन वक़्तु सियासत पैसे जे ज़ोर ते पई हले ऐं हर शइ विकामजे पई। अहिड़ी सियासत संदन वस जी ॻाल्हि नाहे। पीर पागारे चयो त वटि पैसा नाहिनि, इन करे इत्मीनान सां घर वेठा आहिनि। जेडीएस सरबराह हुननि जे रूहानी पेशवा पीर पागारे मखदूम जमील जमात सां राब्ते जी तरदीद करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त मखदूम जमील जमात सां को राब्तो या मुलाक़ात नाहे थी। ख़बर नाहे मीडिया वारनि खे केर अहिड़ियूं ग़लत ख़बरूं ॾेई रहियो आहे। जारी कयल बयान में पीर पागारे चयो त सियासत में उहे माण्हू हिसो वठी सघनि था जिन वटि पैसो आहे। हुन चयो त हिन वक़्तु सियासत पैसे जे ज़ोर ते पई हले ऐं हर शइ विकामजे पई। अहिड़ी सियासत संदन वस जी ॻाल्हि नाहे। पीर पागारे चयो त वटि पैसा नाहिनि, इन करे इत्मीनान सां घर वेठा आहिनि। जेडीएस सरबराह हुननि जे रूहानी पेशवा पीर पागारे मखदूम जमील जमात सां राब्ते जी तरदीद करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त मखदूम जमील जमात सां को राब्तो या मुलाक़ात नाहे थी। ख़बर नाहे त मीडिया वारनि खे केर अहिड़ियूं ख़बरूं ॾेई रहियो आहे। जारी कयल बयान में पीर पागारे चयो त सियासत में उहे माण्हू हिसो वठी सघनि था जिन वटि पैसो आहे। हुन चयो त हिन वक़्तु सियासत पैसे जे ज़ोर ते पई हले ऐं हर शइ विकामजे पई। अहिड़ी सियासत संदन वस जी ॻाल्हि नाहे। पीर पागारे चयो त वटि पैसा नाहिनि, इन करे इत्मीनान सां घर वेठा आहिनि। जेडीएस सरबराह ऐं हुननि जे रूहानी पेशवा पीर पागारे मखदूम जमील जमात सां राब्ते जी तरदीद करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त मखदूम जमील जमात सां को राब्तो या मुलाक़ात नाहे थी। ख़बर नाहे मीडिया वारनि खे केर अहिड़ियूं ग़लत ख़बरूं ॾेई रहियो आहे। जारी कयल बयान में पीर पागारे चयो त सियासत में उहे माण्हू हिसो वठी सघनि था जिन वटि पैसो आहे। हुन चयो त हिन वक़्तु सियासत पैसे जे ज़ोर ते पई हले ऐं हर शइ विकामजे पई। अहिड़ी सियासत संदन वस जी ॻाल्हि नाहे। पीर पागारे चयो त वटि पैसा नाहिनि, इन करे इत्मीनान सां घर वेठा आहिनि।